المرسلين والحمد لله رب العالمين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. असीं पढ़ूं पिया सूरत रहमान 30 आयतूं असां पढ़ी चुका आहियूं. अलाह ताला जूं 4 पहिरीं नेमतूं, पाण रहमान आहे, क़ुर सिखारस ॿी नेमत, इंसान बनाई असांखे 3 नेमत, ऐं पंहिंजो बयानु असांखे सेखारियईं, ॻाल्हि करणु, गुफ़्तगू करणु, पंहिंजो ॻाल्हाए सघण जी सलाहियत ॾिनई. इहे 4 नेमतूं सिज ऐं चंड ठाहियईं, हिसाब सां हलनि था जेके, उन खां पोइ सितारा ऐं पंहिंजो वण ऐं ॿूटा सजदो कनि था, अलाह ताला जे हुकुम ते हलनि था सभई. ऐं आसमान ते सामी रखियसि, मीज़ान रखीसि रफ़ाहा ऐं वज़ल मीज़ान, ऐं ख़बरदार जेको तग़ा न करे, बग़ावत न करे, ख़राबी न करे, फ़साद न करे, मीज़ान में कॉस्मिक बैलेंस जेको आहे उनखे ख़राबु न करे, सोसाइटी में बैलेंस जेको आहे उनखे ख़राबु न करे, ऐं हिक ॿिए खे इंडिविजुअल लेवल ते जेका ॾेती लेती आहे उनखे ख़राबु न करे. अल्लाह ततग़ौ फ़िल मीज़ान वक़ीमुल वज़्न बिल क़िस्त, हिक ॿिए सां इंसाफ़ सां हलो ऐं पंहिंजे क़िस्त सां सभु ॾियो वठो ऐं पंहिंजो इंसाफ़ करियो पंहिंजे धरती ते. वला तुख़्सिरुल मीज़ान, ऐं तूं खसारे सां न ॾियो ऐं वठो, ऐं पंहिंजो घाटियूं न वेठा वठो माण्हुनि खां, ऐं माण्हुनि खे फुरियो न वेठा. इहा ॻाल्हि सॼी करे अलाह ताला पोइ चए थो, ऐं ज़मीन ते असां पंहिंजो पखेड़ियो आहे इंसान खे, मख़लूक खे, सभिनी खे. अनाम में सभई अची वेंदा, मख़लूक बि अची वञे थी, माण्हू बि अची वञनि था ख़ासि करे. असांजे रसूल पाक में ख़ैरुल अनाम, ख़ैरुल बशर, ख़ैरुल मुरसलीन. बहरहाल फ़िया फ़ाकिहतुन व नख़लुन ज़ातुल अकमाम, इहे आहिनि उन मंझि वल हब्बुल अस्फ़ व रेहान, इहे रेहान जेके रिज़्क़ जूं ॻाल्हियूं आहिनि, खाइण पीअण जूं ॻाल्हियूं आहिनि, इन सभिनी जी ॻाल्हि अलाह ताला करे थो. पर उन खां पोइ हाणे 13 आयत खां वठी फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ॼण शुरू थियो, ऐं असां अर्ज़ु कयोसीं त इहे 31 दफ़ा आहिनि फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान. ऐं पंहिंजो हिन मंझि चयोसीं त 8 दफ़ा दुनिया जूं नेमतूं जेके आहिनि तन मंझि ॻाल्हियूं थियूं हलनि, ऐं 7 दफ़ा पोइ वरी जेको जहन्नम ॾांहुं रस्तो थो वञे या जन्नत ॾांहुं, खाॿे पासे वञिबो त जहन्नम पहुची वञिबो, साॼे पासे वञिबो त वञी जन्नत पे पहुचबो, त पोइ जन्नत जूं ॻाल्हियूं वरी पोइ आख़िर में 8 दफ़ा, ऐं वरी पोइ 8 दफ़ा ते थींदियूं, ऐं जहन्नम ॾांहुं वञण वारियूं ॻाल्हियूं इहे 7 दफ़ा थींदियूं. फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, इन ते वञी ॻाल्हि बीहंदी. हाणे असां पहुतासीं सनफ़्रुग़ु लकुम अय्युहा सक़लान ताईं. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. माना सिगोई, ॼाण त इझो जो इझो, इन फ्यूचर मुस्तक़बिल में. नफ़्रुग़, फ़ारिग़ था थियूं तव्हांजे लाइ, यानी वांदो थींदो आहे, तव्हांखे वठि था कयूं, बीजो रुॻो. नफ़्रुग़ु लकुम, तव्हांजे लाइ, अय्युहा सक़लान, इहे 2 सक़लान, 2 बोझ, 2 बार जेके धरती ते आहियो. अल्लाहुम्म सल्ली, अलाह पनाह में रखे. असीं धरती ते हिकिड़ो बार आहियूं, इंसान ऐं ॿियो जान, जिन ॿई. पाण सक़लान नालो बि रखंदा आहिनि माण्हू, वरी माण्हू ते फलाणो सक़लान आहे, अहिड़ी बि न. पोइ चवंदा आहिनि इमाम हसन ऐं हुसैन बि सक़लान आहिनि. पोइ अलाह ताला खे ख़बर आहे छा माना आहे हिन जी. बहरहाल पोइ मतिलबु सक़लान थियो माना बोझ, वज़न, बार. हाणे हू बार चङाई जो बार आहे, वरी जेकॾहिं सामी ॻरी थी वञे पंहिंजे सुठाइनि जी, नेकियुनि जी, त उहा भली आहे, पर जेकॾहिं बुराइनि जी थी वञे त पोइ उहा थी वेंदी ख़राबु. हाणे हिन मंझि ॿियो वरी अर्ज़ु इहो त हज़रत दानियाल अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि मंझि आहे त हू बादशाह जेको आहे ॾिठो त मुंहिंजो दीवार ते जेको नक्शे दीवार 4 ॻाल्हियूं लिखियूं, 4 दीवारनि ते हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि. त हाणे उन मंझि बि इहो सक़लान जो लफ़्ज़ु जेको हिब्रू में, इब्रानी ॿोलीअ में अचे थो, त हज़रत दानियाल खे सॼाऊं त भई छा लिखियलु आहे, हिन जो मतिलबु छा आहे. त पोइ हुन चयो त हीअ लिखियलु आहे सक़ल मन पारसीन, 4 दीवारूं. चईं त हिकिड़ी दीवार ते लिखिया सक़ल, ॿिए ते सक़ल, टिएं ते मन, चौथे ते पंहिंजो पारसीन. माना छा हुनजी कढियईं हज़रत दानियाल अलैहिस्सलाम
चई त लिखियलु आहे त तव्हांखे असां आज़मायोसीं सकल आहे, सकल माना बार बार आहे धरती ते सकल, हिब्रू में बि सकल आहे, सकल ऐं सकल मन तव्हांखे तोड़ियोसीं, तव्हांखे मापियोसीं, तव्हां मतिलबु त पूरा न बीठो ॻाल्हि ते जेका असां हुकुम कयो हो तंहिं ते न हलियो, इन खे मन मतिलबु तव्हांजो वज़न कयोसीं, पोइ तव्हां हुन ते पूरा न बीठो। हाणे पारसीन हाणे अचंदो आहे फारस वारा पंहिंजो छा चइबो आहे पंहिंजो कुरोश कबीर ऐं पंहिंजो दारियूश ऐं अचनि मीद जेके आहिनि कुर्द ऐं पारसी ईरानी इहे अचनि था, हाणे वठि था कनि हुन बेबीलोन वारनि ते, जेके बेबीलोन जा जेके बादशाह नबूखतनेस्सर हुनजे नस्ल वारा। त बहरहाल हिन ॻाल्हि सां शकल जी ॻाल्हि मिले थी, त इन करे या सनफ़ुरु लकुम अय्युह सकलान, ए सकलान, ए ॿ बार। हाणे कहिड़ा आहिनि ॿार, उनजी तशरीह वरी ईंदड़ आयत में अचे थी, या माशरल सनफ़ुरु लकुम अय्युह सकलान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, वरी हिन में अचे थी यानी इहे नेमतूं आहिनि, हुनखे जेकॾहिं तव्हीं नाशुक्री कंदव त पोइ जहन्नम ॾांहुं वेंदो, शुकुरु कंदव जन्नत ॾांहुं वेंदो। हाणे ॿई रस्ता खुलियल आहिनि। या माशरल सकलान जी वज़ाहत कई अथसि ईंदड़ इन आयत में त या माशरल जिन वल इंस, ए जिन ऐं इंस वारा माशर यानी ग्रुप जेके आहियो जिन्हनि जा जमात जेके आहियो जिन्हनि जा ऐं इंसान जा। पहिरीं चयईं जिन, पोइ चयईं इंसान आहे। जिन उहो जान जेका पहिरीं ख़लकियईं, या उहो जेको शैतान जान जिन्हनि जो पीउ जेको आहे वॾो उहो ख़लकियईं, पर उन्हनि मथां जिन जेके आहिनि मतिलबु जेका बि माना तव्हांखे सम्झ में अचे त जिन वल इंस, इहे इंसान जो इनिस्ततातुम, जेकॾहिं इस्तिताअत रखो था, जेकॾहिं ताक़त अथव, वस अथव, सघ अथव, इनिस्ततातुम अन तनफुज़ू, त निकिरी वञो, जेकॾहिं ताक़त अथी निकिरी वञण जी, मिन अख़्तार समावाति वल अर्द, जेके क़तारूं आहिनि आसमाननि जूं ऐं ज़मीन जूं, यानी जेके नमूना आहिनि मुंहिंजी ख़लक़त जा मूं जेके ठाहिया आहिनि उन मज़ा जेके निकिरी वञणु चाहियो था, मुंहिंजे तख़लीक़ जे आसमाननि ज़मीन मां ॿाहिरि निकिरी वञण था चाहियो, यानी केॾांहुं वेंदव, जेको बि ठाहियो आहे मूं उन मझी रहंदो, केॾांहुं बि वेंदो। हाणे असां वटि साइंसदान जे ज़माने में चयो बाबा ही हवाई जहाज़ ठाहिया अथनि, पर इहे जेके आहिनि से एनर्जी खां सवाइ, सुल्तान खां सवाइ नथा निकिरी सघनि, यानी हिन मज़ा जेको हेमिस्फियर आहे, जेको छा चइबो आहे एटमॉस्फियर जेको आहे उनखां ॿाहिरि निकिरी नथा सघनि, पर उनखां सवाइ जो ताक़त हुजे, ताक़त हूंदी त वञी एनर्जी हूंदी त एनर्जी सां निकिरी वञिबो ॿाहिरि। पोइ हाणे इन करे चवंदा असां मून ताईं पहुता आहियूं ऐं हाणे मार्स ताईं वञूं पिया, हाणे हीअं थींदो, हाणे हूअं थींदो, इहो सॼी ॻाल्हि जेका असां इन मक़सद सां मतिलबु करे सघिजे थी त भई एनर्जी वग़ैरह वग़ैरह जी ॻाल्हि, पर बहरहाल अलाह ताला जो मक़सदु इहो हुयो को न हो असांखे ख़बर न आहे। पर चए थो या माशरल जिन वल इंस इनिस्तताअतुम, जेकॾहिं इस्तिताअत रखो था, यानी जेकॾहिं सघ अथव, ताक़त अथव हिन ॻाल्हि जी जो निकिरी वञो, फनफुज़ू, पोइ निकिरी वञो भला आसमाननि ज़मीननि जे हुन मथां मुंहिंजी जेका बादशाह आहे डोमिनियन, हुन मां निकिरी वञो, केॾांहुं जिते वेंदो हुते मुंहिंजी डोमिनियन आहे, मतिलबु आहे हासिलु इहो मतिलबु इनिस्तताअतुम अन तनफुज़ू मिन अख़्तार समावाति वल अर्द फनफुज़ू, पोइ निकिरी वञो, भले निकिरी सघो था त निकिरी वञो। ला तनफुज़, अलाह सुब्हानहु व तआला चए थो नथा निकिरी सघो इल्ला बिसुल्तान। हाणे एक्सेप्शन आहे, इस्तिस्ना आहे, सुल्तान यानी सुल्तान जी यानी एविडेंस प्रूफ कहिड़ो आहे तव्हां वटि, उन खां सवाइ निकिरी कोन सघंदो। पर हाणे जो साइंसदान वारो चए थो बाबा एनर्जी आहे जंहिंजे करे असीं क़तारुनि में निकिरी सघूं था, पर क़तार जिते बि वेंदो वरी बि उहा अलाह जी डोमिनियन आहे, इन करे जेकॾहिं मथे किथे मरी वियो त बि अलाह जे हुन में, जेकॾहिं उन जहाज़ में उन राकेट में मरी वेंदो त बि ॻाल्हि उहा आहे अलाह ताला वटि पहुचंदो, हीअं कोन अलाह ताला जे वस खां ॿाहिरि निकिरी वेंदो हलिया, इहा ॻाल्हि हिते आहे। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि अलाह जे नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो, शुक्राने नेमत कंदो, हीअ मतिलबु त शुकुरु करियो त तव्हांजे लाइ भलो आहे। युसलु मोकिलिया विया, युसलु अलैकुमा शुआज़ मोकिलिया वेंदा, या मोकिलिया वेंदा शुआज़ मोकिलियो वेंदो, उलांभो मोकिलियो वेंदो, मिन नारनि बाहि जो उलांभो, बाहि जो मतिलबु हिकिड़ो
झुको मोकिलियो वेंदो तव्हां ते व नुहासुनि ऐं पंहिंजो दुहाट नुहास जंहिंमें उलो हुजे जंहिंमें दुहूं हुजे ऐं जेको शुआज़ आहे उन में दुहे खां सवाइ जेको उलो हुजे यानी उला ॿई आहिनि बाहि जा शोला या बाहि जा टुकड़ा पर हुन मंझि दुहूं न हूंदो बिना दुहे जे यानी सीधी रुगो बाहि हूंदी ऐं हुन में दुहूं बि हूंदो ऐं बाहि बि हूंदी शुआज़ बिना दुहे जे ऐं नुहास दुहे सां गॾु ॿई आहिनि पंहिंजो बाहि जा टुकड़ा ॿई बाहि जा नुहास नुहासुनि फला तन तसरान पोइ तव्हांजी को मदद करण वारो हिक ॿिए खे कोन हूंदो तन तसरान नुसरत करणु माना मदद करणु पर तन तसरान हिक ॿिए जी मदद करणु इन माना में फला तन तसरान पोइ तव्हां साईं लिखियो आहे छा तव्हां न बदिलो वठंदव यानी हिक ॿिए जी मदद न करे सघंदव जो वरी पंहिंजो निकिरी सघो ऐं तव्हां ते शोलो जो हणंदुसि मारींदो हाणे 1986 मंझि मथे मोकिलियाऊं पोइ अञा 7 सेकेंड अञा मथे पहुतो अलाए केतिरा त उहो ख़तमु थी वियो हलियो सड़ी वियो हलियो हुन में बि हिकिड़ी वीचारी हिंदुस्तान जी बि माई हुई ऐं ॿिया बि उहा टीचर हुई अलाए छा ऐं ॿिया बि के माण्हू हुआ हुन मंझि उहे सभु मरी विया हलिया बहरहाल पोइ ओॾा ई माण्हू इशारा करणु चाहिनि बाबा हुन सां ईअं थी हलियो पर के वञनि था पिया हाणे चवंदा असांजो माण्हू खां सवाइ इहो रॉकेट आहे सो वञे पियो हाणे मार्स ते पहुचंदो पोइ वरी ख़बरूं उतां जूं ॿुधाईंदो बहरहाल उहो वरी बि अलाह जे हुकूमत खां ॿाहिरि त कोन निकिरंदो किथे बि हुजे फबे आई आला ऐं रब खुमा तो कज़बान पोइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि अलाह जे नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो फैज़न शक़ति समाओ माना पोइ इज़ा जॾहिं अनशक़ति समाओ जॾहिं आसमान टुटी पवंदो आसमान टुकड़ा टुकड़ा थींदो शक थी वेंदो टुटंदो फैज़न शक़ति समाओ फ़कानत वर्दतन कद्दिहान पोइ उहो वर्द आहे गुलाब जो गुल जेको आहे वर्द आहे ॻाढ़ो जीअं गुलाबी थिए उन जो मदद सां ई लिखियो आहे ॻाढ़ो इन करे जो गुल आहे जीअं ॻाढ़ो गुलाब जो गुल पसीवो ॻाढ़ा गुल मथां को चांगे खे चारे पसीवो ॻाढ़ा गुल त हाणे मतिलबु इहो गुल इहो वर्दत माना मावर्दी वॾो हिकिड़ो आलिम आहे असांजो मावर्दी माना पाणी वर्दी माना गुलाब जो पाणी गुल आब जी माना बि आहे गुल जो पाणी गुल जो पाणी त गुल आहे इहो गुलाब जो गुल असीं जंहिंखे था चऊं पर एक्चुअली लफ़्ज़ उहो आहे गुल माना फ्लावर पर गुल माना रोज़ जंहिंजी माना आहे इहो माना आहे सो हीअ वर्द माना गुल माना ॻाढ़ो वर्दतन कद्दिहान जहिड़ो रतिड़ियल जहिड़ो तेल हुजे ॻाढ़ो तेल जेको थींदो आहे जीअं अलाह ताला फरमायो पंहिंजे ऑलिव ऑयल जे मुतलिक़ सूरत नूर में जेका अलाह नूर समावात वल अर्द त उन मंझि बि ॼण अहिड़ो क़िस्म जो ॻाढ़ाण आहे उन तेल जी बि उन ॾांहुं इशारो थी सघे थो वर्दतन कद्दिहान फबे आई आला ऐं रब खुमा थो कज़बान पोइ कहिड़ियुनि अलाह जे नेमतुनि जो तव्हां इनकार कंदव उनखे फयो मैज़िन पोइ उन ॾींहुं यानी जॾहिं ईअं थींदो क़यामत जो ॾींहुं जेको थींदो माना पोइ यो मैज़िन माना उन ॾींहुं क़यामत वारे ॾींहुं पोइ मैज़िन ला युसालो अन ज़म्बी इंसन वला जान पोइ न को इंसान खां न को जान खां जिन खां पुछियो वेंदो त तो कहिड़ा ॾोह कया यानी ॿिए हंधि अलाह ताला चवंदो आहे असां बीहो असीं पुछंदासीं तव्हांखे त हिते आहे त पुछण जी ज़रूरत ई कान्हे का माना इहा आहे त क़यामत जे ॾींहुं के माण्हू अहिड़ा हूंदा जेके एतिरा ॾोह हूंदा हुननि जा जो हुनजी पुछण जी ज़रूरत ई कोन्हे भई तूं ॾोहनि सां भरियो पिया हल सिधो जहन्नम में ऐं हिकिड़ो का ग्रुप हूंदा जेके सुठनि इबादत वारा इबादत गुज़ार हुननि में जेको ॾोह हूंदो कोन को रुॻो चङायूं हूंदियूं उहे बिना लेखे जे हलो बाबा जन्नत में उन्हनि ॿिन्ही धुरियुनि सां लेखो थींदो कोन को लेखो थींदो उन्हनि सां जो हिसाबु किताबु उन्हनि जो थींदो जंहिंजूं चङायूं बि हूंदियूं ऐं जंहिंजूं पंहिंजो बुरायूं बि हूंदियूं पोइ उन सां उन जो ज़िक्र आहे पंहिंजो सूरत फातिर समावत वारा सूरत फातिर मंझि अलाह सुब्हानो तआला चयो टे तबक़ा आहिनि पोइ टई तबक़ा जन्नत वारा आहिनि
भला उन में उहो हुनखे चइबो आहे मुख़्तसिदिन माना विचथरा, जंहिंजा ॾोह बि आहिनि, जंहिंजा गुनाह बि आहिनि, उन सां हिसाब किताब थींदा। बाक़ी जेके ॾोहारी आहिनि ठुप 100%, बाबा हलो जहन्नम में, तव्हां खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं हू जेको जन्नती आहिनि, मासूम आहिनि, सुठा आहिनि, भला आहिनि, को ॾोहो कोन्हे को हुनजे ख़िलाफ़ु, बाबा हलो तई सिधो सऊं जन्नत में, तव्हां खां पुछण जी ज़रूरत आहे कान का। हिन करे इन ॻाल्हि ॾांहुं हिते इशारो आहे, फयो मैज़िन ला युसालो अन ज़म्बी। पोइ जेके ज़ंब सां भरिया पिया आहिनि, जेके गुनाहनि सां भरिया पिया आहिनि, ज़ंब माना गुनाह, जुनाह बि माना गुनाह जेको असीं सिंधी में था चऊं जीम सां, सो ई गाफ़ सां, उहो अरबी जो लफ़्ज़ु आहे जुनाह, असीं जेको चवंदा आहियूं गुनाह, माना उहो बि गुनाह माना ॾोह, पंहिंजो जुर्म, ऐं पंहिंजो जेको अलाह ताला वटि जुर्म हुजे, ऐं जुर्म असीं था चऊं जेको सोसाइटी में हुजे, इन दुनिया में जुर्म, ॾोह जेको हिते सज़ा मिले जेल जी, उहो जुर्म, ऐं हू जेको गुनाह आहे, गुनाह अलाह जे तरफ़ां, उहो गुनाह इन माना में। फयोमैज़ ला युसल अन ज़म्बी, उनजे ज़ंब जी पुछा करण जी ज़रूरत कोन्ह पवंदी। इंसन वला जान, न को इंस खां न को जान खां, पोइ जेके जिन हुजनि या जेके जान हुजनि या जेके इंसान हुजनि, उनखां पुछण जी ज़रूरत ई कोन्ह हूंदी। योरफुल मुजरिमून, इहे जेके जुर्म ॾोहारी जेके आहिनि, उन्हनि खे सुञाणियो वेंदो। योरफ अरफ योरफ मजहूल जो मजहूल आहे हुन मां, त योरफुल मुजरिमून, मुजरिमनि खे सुञातो वेंदो बिसीमा हुनजे निशाननि मञा, हुनजे चहिरनि मञा, हुनजे बूथ मञा, हुनजे उथण विहण मञा, हुनजे हथनि पेरनि मञा, सभिनी मञा ख़बर पइजी वेंदी मुजरिम कहिड़ो आहे, कहिड़े खे जहन्नम में वञणु खपे, कहिड़ो जन्नती आहे, कहिड़ो। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आउं बीठो हुउसि हौज़ कौसर ते, पोइ फरमायो तूं कीअं सुञाणंदे असांखे, चए त आसूं ऐं सुञाणसि जीअं घोड़ो जेको हूंदो आहे, हू भला अबलख जेको छा चइबो आहे, हुन घोड़े खे कीअं था पंहिंजे खे सुञाणंदव, 1000 घोड़नि जे विच में, चओ असां सुञाणंदासीं असां पंहिंजे घोड़े खे, हिन करे जो हुनजो बूथ अहिड़ो हूंदो, हुनजो पेर अहिड़ा हूंदा, हुनजूं टंगूं अहिड़ियूं हूंदियूं, इन करे असीं सुञाणंदासीं। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां जेके मोमिन आहियो, मुस्लमान आहियो, वुज़ू करियो था, हथ तव्हांजा रोशन थींदा, वुज़ू जे करे चहिरा तव्हांजा रोशन हूंदा, बूथ तव्हांजा, नख तव्हांजा, वात तव्हांजा, गोॾा तव्हांजा सजदनि जे करे वग़ैरह। ऐं परे खां सुञाणंदुसि त इहा मुंहिंजी उमत आहे, इहे मुंहिंजे दीन ते हलण वारा। त हिते हू मुजरिम जेके आहिनि उनखे बि अलाह ताला या फ़रिश्ता परे खां ई, ॿिया मोमिन परे खां ई सुञाणंदा त इहो मुजरिम आहे। हिन ॻाल्हि, इहा ॻाल्हि जेका सूरत अराफ़ में अचे थी, जेको बीठल हूंदा जेके अराफ़ में मथां आहे मैदान ते, उहे सुञाणंदा त कहिड़ा जन्नती आहिनि हुन पासे, कहिड़ा जहन्नमी आहिनि हिन पासे, त हुन सभिनी खे इन करे योरफुल मुजरिमून बिसीमाओ, हुनजे निशान मञा, साइंस मञा, बॉडी लैंग्वेज मञा, ऐं पंहिंजे बॉडी जे साइंस मञा ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो जहन्नमी आहे, कहिड़ो जन्नती आहे। पोइ हुनखे छा चइबो, योरफुल मुजरिमून बिसीमाहुम फयोख़ज़, पोइ पकड़ियो वेंदो उन्हनि खे, यानी वठि कई वेंदी, उन्हनि खे पकड़ियो वेंदो। योख़ज़ बिन नवासी, हे ॻिची नवास जेका हिते थिए थी पंहिंजो घोड़े खे जेका आहे, पंहिंजो छा वाघ जेका छा वारनि जी जेका थींदी ॻिची में, हुन मज़ा नवासी। साईं छा लिखियो आहे, चोटी मञा, चोटी वारनि जी जेका घोड़े जी थींदी आहे, उनखे छा थो चइजे, फयोख़ज़ बिन नवासी वल अक़दाम, नवासी मञा ऐं क़दमनि मञा, पेरनि मञा। हाणे असांखे इंसान खे आहिनि 2 पेर ऐं हिकिड़ी आहे चोटी, त मतिलबु त इन मञा वरितो वेंदो ॿिन्ही मञा, ऐं पंहिंजो उन खां उछलियो वेंदो उन खां योख़ज़ बिन नवासी वल अक़दाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो अलाह ताला जे नेमतुनि जो। हाज़िही, ऐं उनखे चयो वेंदो, हाज़िही जहन्नमुल लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून, इहो आहे उहो जहन्नम जंहिंखे कूड़ो कयो वियो हो पंहिंजे मुजरिमनि जे तरफ़ां, मुजरिमनि उनखे कूड़ो थो कयो। यतूफ़ून बैनहा व बैन हमीमिन आन, पोइ घुमनि था, हुतां जहन्नम जी बाहि हूंदियुनि, उन मज़ा भॼंदा पंहिंजो पाणी ॾांहुं, पाणी हूंदो टहकंदड़, उहो पीअंदा, त उतां खां वरी भॼंदा जान, यानी किथे भॼण जी वाह कोन्हे जो निकिरी था सघनि, केॾा
उन टहकंदड़ पाणीअ मंझि या बाहि जेका सही सिधी उन मंझि ॿिन्ही जे विच में पिया डोड़ंदा, हुन पासे भॼी हुन पासे भॼंदा, हुन पासे भॼी हुन पासे भॼंदा। त इहा ॻाल्हि यतूफ़ून तवाफ़ वेठा कंदा, तौफ़ माना पिया हितां वेंदा हुते होॾां वेंदा आहिनि, हुते हितां वेंदा हुते हुतां वेंदा हिते। यतूफ़ून बैन हा माना उन जहनुम आहे जेको उन मझां बैन हा उहो बैन हमीमिन आन, उहो जेको हमीम आहे जेको गरम पाणी वारो जेको आहे जहनुम उन मझां उन ॾांहुं वेंदा। फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ी अलाह जे नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो। हाणे इहो ॼण 7 दफ़ा इहे फबअय्यि आलाइ रब्बिकुमा थी विया, इहे जहनम ताईं हमराह पहुची विया जेकिन खे पहुचणो हो। अलाह ताला असांखे पनाह में रखे जहनम में वञण खां, ऐं पंहिंजे जन्नत ॾांहुं असांखे करे कहिड़े बि नमूने सां मोकिले पंहिंजे फज़ल सां, पंहिंजे रहमत सां। असांजा लछण त अहिड़ा कोन्हनि जेको असां चङाई कई हुजे धरती ते, चङाई को मतिलबु त अहिड़ो को कयो हुजूं जंहिंजो लाइक़ु हुजूं जो जन्नत में वञूं, पर पंहिंजो फज़ल ऐं पंहिंजो रहमत कंदो त पोइ ईअं कमु थी सघंदो हुयो। हाणे इन करे पोइ वले हाणे जेके अलाह ताला खां डिॼनि था, वले मन ख़ौफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, हाणे उहे जेके अलाह ताला खां डिॼनि था साम्हूं बीहण जे मक़ाम माना हुते अलाह ताला वटि हिसाब जे लाइ अची बीहबो साम्हूं, उन खां जेके डिॼनि था त उनखे 2 जन्नतूं आहिनि। हाणे 4 जन्नतुनि जो नालो ज़िक्र थींदो हिते, ऐं इन मंझि पंहिंजो पहिरीं 2 जन्नतूं, पोइ वरी ॿियूं 2 जन्नतूं, ऐं उनजो जेको नालो अलाह ताला क़ुर शरीफ़ में जन्नतुनि जा नाला ॻणाया आहिनि, पर हाणे हिते ई असांजो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु उनजे फिरोज़ाबादी साहिबु हुनजा गॾु कया आहिनि। पोइ हीअ पहिरीं जेके जन्नतूं आहिनि 2 तंहिंजा नाला आहिनि जन्नत अदन व जन्नतुल फिरदौस, ऐं ॿियूं जेके 2 जन्नतूं आहिनि पोइ जन्नतुल नईम ऐं जन्नतुल मावा, हुनजो ज़िक्र यानी इहे 4 जन्नतूं ॿियूं बि घणियूं आहिनि, पोइ बहरहाल पोइ 4 जन्नतूं उन्हनि जो ज़िक्र अलाह ताला हिते करे थो। त पहिरीं पोइ हिकिड़ियूं जिन्ननि लाइ हुजनि, ॿियूं इंसाननि लाइ हुजनि, या हिकिड़ियूं आला वारनि जे लाइ, ॿियूं मुक़सदनि वारनि जे लाइ, या साहिब असहाबुल यमीन वारनि जे लाइ, या 4 ई जेके आहिनि से सभिनी जे लाइ, या कहिड़े नमूने सां पोइ अलाह खे वधीक ख़बर उनजी आहे। पोइ हाणे हिते पंहिंजो हिते फबअय्यि आलाइ वले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, 2 जन्नतूं आहिनि, क्या 2 बाग़ आहिनि। जन्नत जी माना आहे बाग़ आहे, रियाज़ जी माना बाग़ आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाग़ जेके डाकूं थियनि, हदीक़ माना बाग़ आहे, फिरदौस माना बाग़ आहे, त सभई बाग़ आहिनि, बुस्तान आहिनि, पंहिंजो गुलिस्तान आहिनि। बहरहाल फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान, ॿई जेके आहिनि उन्हनि में घणनि टारियुनि वारा, ज़वाता ज़ात वारा, ज़वाता अफ़नान टारियूं हूंदियूं उन्हनि मंझि, यानी घाटियुनि टारियुनि वारा जंहिं मंझि गर्मी न थिए ऊन्हारे में जीअं पाण थींदी आहे। फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ियुनि अलाह जी नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो। फ़ीहिमा ऐनान, उन्हनि ॿिन्ही जन्नतुनि मंझि चश्मा हूंदा, ऐन माना चश्मो, 2 चश्मा हूंदा, यानी जितां पाणी फुटी थो निकिरे ज़मीन मथां हेठां, उहो फ़ैनान तजरियान जारी थियल, यानी वहंदड़ चश्मा। ईअं कंदो हिकिड़ो फुआरो अचे वरी बीह रहे, हिकिड़ो ॿियो अचे वरी बीह रहे, पिया जारी पिया वहंदा। फ़ीमा ऐनान तजरियान, 2 ॼणा ऐन 2 जेके चश्मा आहिनि से पिया वहंदा। फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ियुनि अलाह जी नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो। फ़ीहिमा, उन्हनि ॿिन्ही मंझि, उन्हनि ॿिन्ही जन्नतुनि में, फ़ीहिमा मिन कुल्लि फ़ाकिहतिन ज़ौजान, ॿिन्ही जन्नतुनि में फ़ाकिहतुन मेवा हूंदा, ज़ौजान 2 क़िस्मनि जा, यानी क़िस्मनि जा, सिंधी में चवंदा क़िस्मनि ऐं वरी क़िस्मनि। मलेशिया वारा बि प्लूरल खे इस्तेमालु करणु 2 दफ़ा लफ़्ज़ चई त क़िस्मनि जा, यानी घणनि क़िस्मनि जा। पंहिंजो फ़ाकिहतन ज़ौजान, 2 जिन्सूं, 2 नमूना, 2 काइंस, 2 स्पीशीज़। छा फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ कहिड़ियुनि अलाह जी नेमतुनि जो खे तव्हां कूड़ो कंदो।
मुत्तकीन अला फुरशिन बतौइन माण्हू जेके हूंदा जन्नती औरतूं या मर्द जेके हूंदा से छा हूंदो मुत्तकीन तकियो ॾियो टेक ॾियो पंहिंजो वेठल हूंदा अला फुरशिन पंहिंजे बिस्तरनि ते पंहिंजे फर्श ते फर्श पाण चवंदा ज़मीन जे हेठि खे पर हुन ते जेके विछायल हूंदा विछाणा जेके विछायल हूंदा हुन ते फुरशिन बतौइन हा मिन इस्तबरक हुनजो जेको अस्तर जेको थींदो आहे बतौइन बतन माना पेट यानी रलीअ खे हिकिड़ो पेट थींदो आहे हिकिड़ो मथु थींदो आहे मतिलबु मथां हर हिकु शइ खे जेको कोट ठाहींदा आहिनि पाण वटि हुनखे हेठि वरी बतन ठाहींदा आहिनि बतन माना हुन पेट अस्तर चइबो हुनखे अस्तर जेको आहे हुनजो जेको फर्श हुनजो विछराणी पथराणी जो उहो हूंदो इस्तबरक माना पट जो हूंदो पट थुल्हो थो थिए ऐं हू सन्हो थो थिए बहरहाल इहे वरी पोइ ख़बर आहे उन्हनि खे जेके कोरी आहिनि पंहिंजा हुनखे मुत्तकीन ला फुरशिन बतौइन हा मिन इस्तबरक बतौइन प्लूरल आहे बतन माना अस्तर हूंदा हुनखे इस्तबरक जा पट जा वजनल जन्नतैन निदान ऐं फर जेके हूंदा हुन जन्नतैन उन ॿिन्ही जन्नतुनि जा फर यानी मेवो जेको आहे फ्रूट जेको आहे हुनजो सो खाइण वारो जेको सो वेझो हूंदो बाग़नि जो वेझो दान यानी एतिरो वेझो हूंदो जो महिनत कोन करणी भई चाढ़ी ते चढ़ी वञे मथां लाहे बसि हथ सां पटे सघिबो ऐं खाई सघिबो मतिलबु त जीअं बि एतिरो वेझो हूंदो फबे आई आला ऐं रब खुमा तूं कज़बान फी इन्हनि ॿिन्ही जन्नतुनि मंझि फी हिन क़ासिरात तर्फ़ अखियूं हेठि कंदड़ ज़ालूं यानी हूरूं हूंदियूं या इहे जेके अथव हींअर ज़ालूं उहे ई मथे में पवंदियूं तव्हांजो पोइ वणणो थियूं नथियूं वणनव पोइ हिकिड़े जॻह ते उहे चङियूं हूंदियूं ऐं तव्हीं बि चङा हूंदव हिक ॿिए खे वणंदव त पोइ हूंदव जन्नत में हिक ॿिए खे न वणंदव हिक ॿिए जे लाइक़ु न हूंदव त पोइ तव्हां खां छिनी ॿियनि खे ॾिनियूं वेंदियूं पर उहे बि उते को ईअं कोन थो मर्द वेंदा उते रुॻो ज़ालूं उते को कोन हूंदियूं इहे जेके धरती ते आहिनि हींअर उहे बि ज़रूरु उते हूंदियूं त बहरहाल पोइ इहो कमु थींदो ईअं ऐं पोइ अलाह ताला वधीक बि पैदा करे सघे थो संदसि मर्ज़ी आहे भई जेके अॻु में पैदा कयूं अथई इन्हनि खे ॿीहर पैदा कंदो ज़रूरु त इन करे उहे अथव पोइ मथां गणती में पइजी वञो त इहा मूंखे खपे कान उते जन्नत में फी इन क़ासिरात तर्फ़ अखियुनि झुकियल हूंदियूं तर्फ़ मतिलबु पासो जेको तर्फ़ क़ासिरात कसर हेठि कनि यानी कंध झुकियल हूंदो या अखियूं झुकियल हूंदियूं हुननि जूं यानी मुनक़सिर मिज़ाज हूंदियूं उहे कोन तेज़ हुजनि तव्हांखे लठ हणी हिन पासे वञ हुन पासे वञ हीअं कर हूअं कर ईअं तव्हां कोन थींदियूं तव्हां सां फज़ीलत सां ॻाल्हाईंदियूं हींअर जेके ॻाल्हाईंदियूं बद फज़ीलतियूं औरतूं उन्हनि जहिड़ियूं कोन हूंदियूं फी हिन क़ासिरात तर्फ़ लम यतमिसहुन्न इंसन क़बलहुम वला जान पोइ हुननि खे कंहिं न छुतो हूंदो कंहिं मतिलबु अॻु में इंसान या जिन कंहिं बि मतिलबु त अबकार बखरा हालत में पैदा थींदियूं या हूंदियूं उहे लमियत मिसुन इंसन क़बलहुम वला जान पोइ न कोन फबे आई आला ए रब्बिकुमा तू कज़बान कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान उहे अहिड़ियूं हूंदियूं जहिड़ो याक़ूत यानी ॻाढ़ाण हूंदी हुननि जे जीअं याक़ूत थिए थो ॻाढ़ो या मरजान अछो जेको थिए थो मरजान अछा था थियनि ऐं उहे ॿई यानी सुहिणा जेके स्टोन्स आहिनि या जेम्स आहिनि या छा त जेके उन्हनि जहिड़ियूं यानी अहिड़ियूं ख़ूबसूरत हूंदियूं अलाह ताला हुनखे अहिड़ो ख़ूबसूरत कंदो कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान उहे अहिड़ियूं हूंदियूं यानी ॾाढियूं सुहिणियूं ज़ारा मर्द बि हुननि खे सुहिणा लॻंदा जेके औरतूं हूंदियूं उन्हनि खे त हिक ॿिए खे ॿई धुरियूं सुहिणियूं लॻंदियूं सुठियूं कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हाणे फरमाए थो 60 आयत में हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान छा जज़ा एहसान जी कहिड़ी आहे सवाइ अहसान जे यानी हिकिड़ो इंसानु जेको चङो कमु कयो उहो उते अलाह ताला ज़रूरु हुनजो एवज़ ॾींदो पर हाणे सभु को एवज़ ॾींदो या जेका बि शइ ॾेई सघंदो पंहिंजे वसियत पंहिंजी ताक़त आर हिकिड़ो ग़रीब माण्हू हूंदो कंहिंखे का शइ ॾींदो टको पैसो ॾींदो पर हिकिड़ो बादशाह हूंदो त उहो हुनखे लखु ॾींदो 1000 ॾींदो ॾींदो अहिड़ो कोन हुनखे टको पैसो मुंहं वांगुरु ॾिए
लेकिन अलाह ताला जेको आहे सो पंहिंजी कुदरत, पंहिंजी गना, पंहिंजी ताक़त हर उते मतिलबु त उनजे मुताबिक़ ॾींदो, ऐं जेको माण्हू लाइक़ु हूंदो उनजे लिहाज़ खां। ऐं माण्हू जेको आहे चङाई हिते ज़ाहिरा ज़ईफ़ आहे, हिणो आहे, हेतिरी चङाई कोन करे सघंदो, पर अलाह ताला चङाई जेका अलाह ताला जी अहिड़ी हूंदी जहिड़ी जो हू उनजो लाइक़ु आहे, ऐं इंसान जी चङाई अहिड़ी हूंदी वीचारे जी मजबूरी वारी। इन करे हल जज़ाल, पर ॿई अहसान आहिनि, चङाइयूं आहिनि, पर चङाई इंसान जी जेको करे अलाह ताला जे तरफ़, अलाह ताला जे रस्ते में, ऐं अलाह ताला पाण जेको उनजी जज़ा ॾींदो सो पंहिंजे पंहिंजे ताक़त आहार सग आहार मतिलबु जेको बि हुनखे वणंदो सो ॾींदो। सो इन ॻाल्हि ॾांहुं हिते इशारो आहे, हिन खे ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे। अल जज़ाउल अहसान इल्लल अहसान जो मतिलबु छा आहे? फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वमिन दूनिहिमा जन्नतान। हाणे 62 आयत खां वठी आख़िर में सूरत जे इहो ईंदो वरी ॿियूं जेके ॿ जन्नतूं आहिनि, 78 आयतूं आहिनि टोटल, हिननि मंझि पोइ हाणे उहे वरी पोइ पढ़ंदासीं इंशा अलाह आमीन। हाणे हिते असीं वक़्फ़ो था करियूं 62 आयत, हा फबिअय्यि आलाइ वमिन दूनिहिमा जन्नतान 61 आयत, पोइ 62 खां वरी पढ़ंदासीं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।